सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि तव्हां ख़ासि करे रिकॉर्डिंग जे टाइम ते या जेकॾहिं तव्हां यूट्यूब ते कमु कयो था तव्हांखे स्क्रीन रिकॉर्डर तव्हां लाज़मी यूज़ कंदा हूंदा ऐं तव्हां पंहिंजी मोबाइल खे लाज़मी यूज़ कंदा हूंदा। उन दौरान जेकॾहिं असांखे को मैसेज अचो वञे या का कॉल वग़ैरह व्हाट्सअप ते मैसेज फेसबुक जी नोटिफिकेशन वग़ैरह वग़ैरह तव्हांखे कंहिं एप्लीकेशन जी नोटिफिकेशन अचे थी तव्हांजी रिकॉर्डिंग में उन जो वॾो इशू थिए थो। उन करे हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि तव्हां सभ खां पहिरीं उन्हनि सभिनी जो इंटरनेट बंदि करे छॾियो ऐं नंबर ॿी ॻाल्हि इहा ॿुधाईंदुसि त जेके दोस्त नेट गार्ड जो इस्तेमालु कनि था, नेट गार्ड हिकिड़ी एप्लीकेशन आहे तव्हांखे ॾिसण में ईंदो हूंदो इहो आइकन। हीअ एप्लीकेशन आहे, हीअ एप्लीकेशन हिन जो मक़सदु छा आहे जो हीअ हिकु VPN क्रिएट कंदी आहे। जिन एप्लीकेशन जा तव्हां इंटरनेट या डेटा मोबाइल डेटा बंदि करे छॾींदो उन्हनि खे हू हिकु अलॻि सर्विस ॾींदी आहे। पर जेकॾहिं तव्हां उहा यूज़ न कंदो त ॿियो कहिड़ो तरीक़ो आहे जंहिंसां बची सघिजे थो त जीअं तव्हांखे मैसेज न अचे। तव्हां ॾिसी सघो था मूंखे मैसेज पिया अचनि ऐं तव्हांजी रिकॉर्डिंग में बि इहो तव्हां ॿुधो हूंदो त मैसेज अचनि पिया। हिननि खे कीअं बंदि कजे त अचो त शुरूआति कयूं। सभ खां पहिरीं तव्हांखे अचणो पवंदो सेटिंग में अचण खां पोइ सिंपल आहे तव्हां अचो एप्लीकेशन ऐं नोटिफिकेशन ते, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ एप्स ते क्लिक कयो। एप्स ते क्लिक करण खां पोइ जंहिं बि एप्लीकेशन जो तव्हां इंटरनेट बंदि करणु चाहियो था, मिसाल तौरु आउं व्हाट्सअप बिज़नेस जो इंटरनेट बंदि करणु चाहियां थो त डेटा यूज़ेज ते क्लिक करे इन जो इंटरनेट बंदि करे छॾींदुसि। वाईफाई, इंटरनेट, बैकग्राउंड डेटा, उन खां अलावा रिमेनिंग डेटा सभु बंदि करे छॾी। अहिड़ी तरह आउं ॿीहर व्हाट्सअप ते क्लिक कंदुसि ऐं व्हाट्सअप जा जेकी डेटा आहे उनखे आउं बंदि थो करे छॾियां फ़िलहाल जे लाइ। ओके, हाणे जीअं आउं व्हाट्सअप खे ओपन कंदुसि त व्हाट्सअप ऐं हिते जेके इंटरनेट यूज़ कंदड़ एप्लीकेशनूं आहिनि उन्हनि सभिनी जी डेटा बंदि थो करे छॾियां जीअं कंहिं बि एप्लीकेशन जी का बि नोटिफिकेशन मूंखे न अचे जेसि ताईं आउं वीडियो रिकॉर्ड करे रहियो आहियां। ओके, हाणे असां जॾहिं कंहिं उहा एप्लीकेशन खोलींदासीं त उते हिकु ऑप्शन ईंदो, इहो व्हाट्सअप वाट रजिस्टर फ्रॉम यूज़िंग वाईफाई नेटवर्क, रिमूव द रिएक्शंस। हिते डोंट रिमाइंड मी अगेन ते क्लिक करे नो ते क्लिक करे छॾियो, ठीकु आहे। हाणे तव्हां कंहिंखे बि को मैसेज कयो त तव्हां उहो मैसेज सेंड कोन थींदो। असां वेंदासीं व्हाट्सअप GB में, व्हाट्सअप GB में साॻियो मैसेज ईंदो, उनखे नो था करे छॾियूं। रहीम सिंधीअ खे को मैसेज लिखां थो, मिसाल तौरु आउं लिखां थो हलो। तव्हां ॾिसी सघो था मूं वटि वाईफाई ऑन आहे पर मैसेज कोन वेंदो। केतिरी देरि ताईं बि हुनखे वेट करियां इहो मैसेज न वेंदो। अहिड़ी तरह जेकॾहिं रहीम जे फाइलनि मां को फाइल मूंखे डाउनलोड करिणो आहे, ॾिसूं था पुराणनि वॉइसनि मां को वॉइस हुजे जेको डिलीटेड न हुजे, शायदि उहो डाउनलोड न थींदो। त दोस्तों ही हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ियुनि वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं जेकॾहिं तव्हां नवां आहियो मुंहिंजे चैनल खे विज़िट कयो तव्हांखे काफ़ी कम वारी वीडियोज़ मिली वेंदियूं। नई वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।